जो नालो रमेश क़ुमार गप्ता है। मुस्लिम नून लायर विंग सिंध जो जनरल सेक्रेटरी आहियां। वॾेरो साले मोहम्मद برهماڻي ऐं सम्झां थो त असांजे इलाइक़े जो न पर सिंध में आङुरियुनि ते ॻणण जेतिरा जेके मुनफ़रद इंसान हूंदा आहिनि उन्हनि मञा हुयो। तव्हां ॾिसो त हू हिक ई वक़्त ते हिकिड़ो सियासी माण्हू हुयो जंहिंजा पंहिंजा राज भाग हुजनि ऐं हू जाॾे वञे थो त उनजा राज भाग हुन सां वफ़ादारी जो ऐलान कंदे हज़ारनि जे तइदाद में उॾां वञनि था। त इहा हिकिड़ी हुनजी शख़्सी हिकिड़ी क्वालिटी हुई, हिकिड़ी शख़्सी हिकिड़ी ख़ुशूसियत हुई। ऐं साॻे वक़्त में हिकिड़ो माण्हू सियासी बि हुजे ऐं लतीफ़ जो वरी वॾो पारखू बि हुजे। तव्हां सॼो साम्हूं ॾींहुं ते माना हुन खां शाइरी जे हवाले सां पुछंदो, गुफ़्तगू कंदो, तव्हांखे बाक़ाइदा सिंधी में माना सां अहिड़े नमूने सम्झाईंदो जीअं तव्हांखे लॻंदो हुजे हिकिड़ो क्लासिकल को सिंध जो किरदारु हुजे। ऐं उनखां अलावा ॿिया बि जेके सिंध जा क़दीम शाइर आहिनि, सचल आहे या ॿिया जेके हितां जा असांजी कोस्तान जी तारीख़ आहे, राजनि भाॻनि जी जेका तारीख़ आहे, त उन में हू तव्हांखे तमामु मुनफ़रद नज़र ईंदो। ख़ाली सियासी या लतीफ़ पारखूअ सां गॾोगॾु हिकिड़ो तमामु वॾो महिमान नवाज़ इंसान हुयो। मूंखे यादि आहे त मुमताज़ भुट्टे जो वर्ज़न हुयो अली भुट्टो हिते आयल हो थाणे बुला खान में कोस्तान में। त मूंखे चई त मूंखे 4-5 माण्हू सिंध जा पंहिंजो कोस्तान जा उन सां मिलणु, जंहिंमें हिकिड़ो वॾेरो बि हुयो साहिब برهماڻي। हालांकि हुन सां का वाक़फ़ियत बि न वॾेरे जी न हुजे, हू नालो ॿुधी वॾेरे जो एज़ अ महिमान नवाज़ तौरु आयो। उनखां पोइ जेको वॾेरे जो कुशादो दस्तरख़्वान हुयो, वरी हुनजी हिकिड़ी क्लासिकल गुफ़्तगू, इलाइक़ाई गुफ़्तगू जंहिंमें लतीफ़ जी शाइरी बि हुजे, त साॻे नमूने इलाइक़े जी जेका पॉलिटिक्स आहे, सिंध जी जेका सियासत आहे, उन जे बारे में गुफ़्तगू हुजे। माना हिकिड़ो मल्टी कलर हिकिड़ो माण्हू हुजे, हिकिड़ा मुख़्तलिफ़ पहलू हुजनि माना हुनजी सॼी सियासत जा ऐं उनजी समाजी ज़िंदगी जा। ऐं वरी तव्हां ॾिसो त माल जो शौक़ीन जेको माण्हू अचे उनखे माना अजरकनि खां वठी हू तोहफ़ा ॾे, हुन वीचारे भला फ़क़ीर माण्हू जो कहिड़ो इंट्रस्ट आहे, कहिड़ो भला मुफ़ाद थी सघे थो। इहा हिकिड़ी इंसान जी फितरत आहे, हिकिड़ी कुदरत आहे। अलाह ताला इहा शहादत, इहा क्वालिटी हर माण्हू खे नाहे ॾींदो। कुझु नसीब वारा माण्हू हूंदा आहिनि जंहिंजो वक़्तु हूंदो आहे, उनखे इहे माण्हुनि जूं मोहबतूं, माण्हुनि जा प्यार ऐं अज़मतूं नसीब थींदियूं आहिनि। ऐं सम्झां थो त वॾेरो उन चंद माण्हुनि जे माना कैटेगरी में अचे थो जंहिंजे लाइ शेख अयाज़ चयो त के माण्हू तारीख़ थियनि था, घायल धरतीअ जे सीने ते अहिड़ी गहरी चीख थियनि था जा हर कंहिंखे जाॻाए थी ऐं दुनिया खे बदिलाए थी। ऐं सम्झो त अहिड़ा माण्हू ई हूंदा आहिनि जेके समाज खे बदिलाईंदा आहिनि, समाज खे जाॻाईंदा आहिनि। महिरबानी।